पीपल्स पार्टी को कोई ये इतराज़ नहीं है कि नहरें क्यों निकाली जा रही हैं। वो अपने जो उनके तहफ़्फ़ुज़ात हैं तो वो उनके बारे में बात कर रहे हैं। सिंध गवर्नमेंट की पीपल्स पार्टी जी आहे त इन बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे? छा पहिरीं ॻाल्हि इहा त इहा सही ॻाल्हि आहे तो वटि किथां आई आहे हिते रुॻो फ़ौजी प्रोपेगेंडा ते न हलंदा करियो। अॼु असीं चऊं था सदर साहिब अॼु चयो आहे पंहिंजे पार्लियामेंट जे इजलास में चयो आहे आउं इन जे ख़िलाफ़ु आहियां त पोइ पंहिंजनि ते एतवार कंदा करियो बजाए इन जो फ़ौजी प्रोपेगेंडा ते हलो। ॾिसो जेका पीपल्स पार्टी जा मुखालिफ़ आहिनि हिते उन्हनि खे त अलाए घणनि सालनि खां पोइ हिकिड़ो मौक़ो मिलियो आहे, हू भाई त उन मां फ़ाइदो वठूं। सिंधी माण्हुनि खे मुंझाइण चाहे उन में असांजी स्टैब्लिशमेंट आहे चाहे उन में असांजूं नेशनलिस्ट पार्टीज़ आहिनि, ॿई गॾु आहिनि। इन में ज़मीनूं जेके आहिनि उन्हनि खे आबाद करिणो आहे, उन में तव्हांखे छो एतिराज़ आहे मूंखे ॿुधायो, तव्हीं ॿुधायो न। एहतिजाज पीपल्स पार्टी करे वफ़ाक़ खां मुतालबो थी करे या आसिफ ज़रदारी खां? ॾिसो इहो हिकिड़ो कूड़ आहे जेके तव्हां बार बार रिपीट करे 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 हाणे उनखे सच करण जी कोशिशि था करियो। कारपोरेट फार्मिंग जेको मनसूबो आहे ॾिसो उन ते त कंहिंखे बि एतिराज़ कोन्हे। छा भला तव्हां सिंध हुकूमत खां इहो घुर कंदो त जेके कारपोरेट फार्मिंग जे नाले में सिंधी ज़मीन अलाट कई वई आहे धारियनि खे उहा कैंसिल करे मक़ामी आरिन पोरितनि खे ॾे? असांखे त पाणी जो इशू आहे न, पाणी ते एतिराज़ आहे त असांजो पाणी न खणो। बाक़ी पैसा अची लॻाइनि था या का शइ कनि था असीं पाण वेलकम कंदासीं। ज़मीनूं जेके आहिनि उन्हनि खे आबाद करिणो आहे, उन में तव्हांखे छो एतिराज़ आहे मूंखे ॿुधायो, तव्हीं ॿुधायो न।